जुॾो लॻ ॻोठ मोहम्मद जुमन डायरी दे 310 जो रवासी अखियुनि जे नूर खां महरूम पीरसन मोहम्मद बख्श ख़ासकेली पंहिंजे नाबीन पुट जुमन ख़ासकेली सां गॾु जुॾो प्रेस क्लब ते पहुची एहतजाज कयो त मुंहिंजे वॾे पुट असांजे घरनि ते कब्ज़ो करे असांखे लोधे ॻोठ मां कढी छॾियो आहे। असां पीउ पुट अखियुनि खां नाबीन आहियूं ऐं मासूम ॿार आहिनि जेके दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुन चयो त इंसानियत जे नाते असांजी वारसी कई वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾियारे जीअण जो हक़ ॾिनो वञे। हुन चयो त मुंहिंजो वॾो पुटु ज़ालिम ऐं दिमाग़ी तरह बीमार आहे जेका असांजो या मासूम ॿारनि जो जानी नुक़सानु करे सघे थो। हू असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं बदमस्त बणियल पुट ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।